नाज़रीन नौशर फ़िरोज़ मामा के अपडेट कंदालू तो ज़िले में कोरोना जा 15 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 1191 थी वियो आहे। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त नौशर फ़िरोज़ ज़िले में कोरोना जा 15 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिर थियल समूरनि मरीज़नि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। मोरो जा 9, नौशर फ़िरोज़ जा 3, भिरिया ऐं कंडियारो जो हिकु मुतासिरनि में शामिल आहे। अवां खे अपडेट कर रहे आहियूं। अहम ख़बर आहे त नौशर फ़िरोज़ ज़िले में कोरोना जा 15 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद। जी बिल्कुल, नौशर फ़िरोज़ ज़िले में कोरोना की ॿी जेका लहर आई आहे हुन सां मुतासिरनि जो जेको तादादु आहे ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। अॼु जेके 12 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 1191 थी वियो आहे ऐं DHO नौशर फ़िरोज़ मौजूदु 205 माण्हुनि जी जेका टेस्ट वधी वई, जंहिंमें जेका 15 माण्हुनि जी टेस्ट जेका आहे हाकारी आई आहे। ऐं हिन वक़्तु ज़िले में जेको आहे 107 माण्हू जेके आहिनि एक्टिव केसिस आहिनि, जिन खे संदनि ई घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। ताज़ा जेके टेस्ट वरिता विया आहिनि हुननि में जेके मुतासिर आहिनि हुननि में 9 जो तालुक़ु मोरो तालुक़े सां आहे, 3 जो तालुक़ु नौशर फ़िरोज़ तालुक़े सां आहे, 2 जो तालुक़ु भिरिया तालुक़े सां, हिकिड़ो जो जेको तालुक़ु आहे उहो कंडियारे तालुक़े सां आहे। DHO नौशर फ़िरोज़ मौजूदु 1082 मरीज़ जेके आहिनि उहे सिहतयाब थी विया आहिनि, जिन कोरोना सां वेड़ कई कामयाबी हासिल कई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे नौशर फ़िरोज़ ज़िले में कोरोना जे केसिस जेके वधनि था पिया वञनि, हुनमें जेका समाजी विथी आहे या मास्क पाइण वारो मामिलो आहे उन ते जेको आहे अवेयरनेस न आहे माण्हुनि में, जेका समाजी विथी या मास्क पाइण वारो, जंहिंजे करे ॾींहों ॾींहुं जेको आहे कोरोना जा केस वधंदा पिया वञनि। जी ठीक है, वरी महिरबानी ज़ाहिद अपडेट करण लाइ।